साईं चाहींदो तंहिंखे हिसो बि मिलंदी। वाह वाह, ॾिसो त छा थो थिए, ॾिसो त छा थो थिए। भई हथे आयो आयो मौला अली जो नारो हण त वरी वधीक ताक़त अची वञे। लॻे नारो नारो हैदरी। वाह 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 वाह। अब हाणे छॾणो न आहे, हिनजी महिमान नवाज़ी करणी आहे। पाण वटि महिमान बाबा, हाणे महिमान खे असीं ईअं कीअं छॾे सघूं था? न बाबा न, असीं महिमान जी ख़ातिरी ज़रूरु कंदासीं। खण पंहिंजे भाउ खे रली में ॾे। किरियो हुते धमाको हिते थियो, किरियो हुते धमाको हिते थियो। तारीअ खे खान में मशहूर जी हिकिड़ी ज़ोरदार। ऐं ॿियो हिकिड़ो ज़रूरी ऐलान करियां थो, लचे पहलवान शरीफ अवार है, शरीफ अवार आओ आगे नी गाल तो बुधा आओ वासा गुजारिश तो करया, दरख्वास्त तो करया तो पहलवान खान मोहम्मद शोरो कल ट्योनी का वठी मेले की ड्यूटी दी है। मेले में 50,000 बिल थींदो। खान इहो तू सिंधु जे किनारन का पुछजा बाबा लोंग उस्ताद लोंग मला जे वटो 13 सालन का 13-14 साल थियन मूंखे हिते मल वणंदे